जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद इस्तग़फ़िर लहुम औ ला तस्तग़फ़िर लहुम इन तस्तग़फ़िर लहुम 70 मर्रतन फ़लन यग़फ़िरल्लाहु लहुम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे इन आयत जे ज़रिए सां उम्मत मुहम्मदीअ खे इहो सबक़ ॾिनो आहे त अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि जी ताबेदारी कंदा कयो, नाफ़रमानीअ खां बचंदा कयो। पोइ नाफ़रमाननि में हिकिड़ा त आहिनि बिल्कुलु काफ़िर मुनकिर, जेके अल्लाह ताला जे ज़ात खे मञनि ई नथा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अल्लाह जो सचो पैगंबर करे मञनि ई नथा। हिकिड़ा वरी नाफ़रमाननि में अहिड़ा जेके ज़ाहिर में त मञनि था पर दिलि में साॻियो ई कुफ़र छुपाए रखनि था। पहिरें तबके खे काफ़िर चयो वियो, हिन ॿिए तबके खे मुनाफ़िक़ चयो वियो। अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिन्हिनि तबकनि जी सज़ा जहन्नम ॿुधाई आहे। इन्नल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन फ़ी जहन्नम जमिया। ऐं कुझु वरी नाफ़रमान मुसलमाननि मोमिननि में बि आहिनि जेके कुझु ॻाल्हियूं मञींदा आहिनि, जेके वणंदियूं अथनि, जेके आसान लॻंदियूं अथनि, जेके सवलियूं लॻंदियूं अथनि। कुझु ॻाल्हियूं वरी ईअं ई नज़र अंदाज़ करे छॾे ॾींदा आहिनि, जेके ॾुखियूं लॻंदियूं अथनि, उन्हनि ते अमल न कंदा आहिनि ऐं चवंदा बि आहिनि त असां मोमिन आहियूं, असां नेकोकार आहियूं। हिन आयत जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला इहो सबक़ ॾिनो आहे, जेकॾहिं तव्हां नाफ़रमान थी मरी था वञो, मुनाफ़िक़ थी मरी था वञो, यादि रखो तव्हांखे पंहिंजा नेक अमल त कम में कोन ईंदा, पर मुंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे लाइ इस्तिग़फ़ार करे त बि कोन क़बूल ईंदुसि। मिसाल ॾियां, रिवायत जे अंदरि ईंदो, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त मदीने में अब्दुल्लाह बिन उबय बिन सलूल मुनाफ़िक़ रहंदो हो। उनजो ज़ाहिरी किरदार त इहो हो न, मुसलमाननि सां गॾु नमाज़ रोज़े में गॾु हूंदो, पर ॾुखे वक़्त में गॾु कोन हूंदो। जंहिंखे अल्लाह ताला मुनाफ़िक़ करे छॾियो, उते उनजो नालो मशहूरु थी वियो मुनाफ़िक़, पर ज़ाहिर में मुसलमान हो। मरी वियो, उनजो पुटु पको मुसलमान हो, सहाबी हो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अची करे दरख़्वास्त कई, साईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो बाबो इंतकाल करे वियो आहे। साईं जन खे दरख़्वास्त आहे त उनजो जनाज़ो बि पढ़ाइनि ऐं पंहिंजो हे चोलो कुर्तो मुबारक इहो बि ॾियनि त बाबे खे कफ़न में पारायूं, जीअं बाबे सां आसानी थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रहमतुल लिल आलमीन आहे, उनखे फरमायूं हाओ, जॾहिं जनाज़ो तयारु थी वञे पोइ तूं मूंखे ॿुधाइजां, पोइ हलंदासीं, जनाज़ो बि पढ़ंदासीं, हीउ कुर्तो बि खणी वञ। जॾहिं उहो वक़्तु आयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हू वठणु आयो त साईं हाणे जनाज़ो तयारु आहे, अचो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि पिया। हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पकड़ियो, साईं गुस्ताखी माफ़, अल्लाह ताला अव्हांखे मुनाफ़िक़नि जे जनाज़े पढ़ण ऐं उन्हनि जे इस्तिग़फ़ार करण खां मना न कयो आहे छा? अजीब अंदाज़ में पुछई, साईं अल्लाह ताला मना न कयो आहे छा? इन्हनि जे बारे में त क़ुरान पाक में मुनाफ़िक़नि जे बारे में त काफ़ी सारियूं आयतूं नाज़िल थियल आहिनि, उन्हनि जे लाइ अज़ाब आहे, उन्हनि जे लाइ दड़का वईद बयान थियल आहिनि, अव्हां उन्हनि जे लाइ जनाज़े इस्तिग़फ़ार जे लाइ वञो पिया, छा मनो न थियो आहे छा? पुछणु पियो फरमाए, पुछणु पियो चाहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाब में फरमायोसि, उमर अल्लाह ताला मूंखे अख़्तियार ॾिनो आहे,
इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम। सोना नबी तूं उन्हनि खे उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार करीं या न करीं, तुंहिंजी मर्ज़ी। इन तस्तगफिर लहुम 70 मरतन, पर याद रख 70 भेरा भी उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कंदे अल्लाह से फरमाए तो मां कोन क़बूल कंदुसि, न बख़्शींदुमि इन्हनि खे। अल्लाह ताला नथो बख़्शे, हो त बेनियाज़ आहे। उमर मूंखे त अल्लाह से इख्तियार ॾिनो आहे न, तूं करीं या न करीं, मूंखे इख्तियार मिलियो आहे, मां पंहिंजो हक़ उम्मत ते अदा कंदुसि। एॾा शफ़ीक़ आहे पंहिंजे उम्मत जे अहिड़नि गुनाहगारनि ते जंहिंजे लाइ क़ुर पाक मुनाफ़िक़ चई छॾियो आहे, उन्हनि ते बि एॾी शफ़क़त हो न। क़ुर पाक फरमायो रऊफ़ुर रहीम, हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। अल्लाह सी तो तारीफ़ करे पंहिंजे नबीअ जी त मुंहिंजो महबूब तव्हांजे मथां हरीस आहे, मेहरबान आहे। चाहे तो त मुंहिंजो को बि उम्मती जहन्नम में न वञे, चाहे तो त मुंहिंजो को बि उम्मती नाफ़रमान न थिए। तव्हां मुंहिंजे नबीअ खे सुञातो किथे आहे? अल्लाह सी तारीफ़ तो करे। हाणे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहो जवाब ॾेई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वया, जनाज़ो पढ़ियऊं, कब्र में लाथऊं। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर, हज़रत जाबिर ग़ालिबन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइनि था त हुज़ूर जन पंहिंजो लुआब कढी बि उनखे वात ते हयो हो। अल्लाह तबारक व तआला फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़ुरान पाक जी आयत उन वक़्त नाज़िल फरमाए करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह से फरमायो वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदा वला तक़ुम अला क़ब्रि। इन्हनि जे लाइ जनाज़े नमाज़ बि न पढ़ंदो कर, इन्हनि जे क़ब्र ते बि न बीहंदो कर। अल्लाह तबारक व तआला खे एॾी कावड़ ऐं ग़ज़ब आहे उन्हनि माण्हुनि ते जेके ज़ाहिर में मुस्लमान आहिनि, अंदर में काफ़िर आहिनि। ज़ाहिरी रूप त मुस्लमाननि जो आहे न। हाणे हिन सॼे दर्स मां इहा ॻाल्हि साबित थी त मुनाफ़िक़नि जी बख़्शिश हुज़ूर जन जे दौर में ई कान हुई, त अॼोके दौर में बि कान्हे का। आयतूं बि मुनाफ़िक़नि जे बारे में नाज़िल थियूं आहिनि। असांखे इजाज़त बि नाहे त असां पाण मां कंहिंखे नालो रखी चई सघूं त हीउ मुनाफ़िक़ आहे, छो त उहो त अल्लाह जो पैगम्बर हो, हुनखे सॼी मालूमात हुई। असां पंहिंजे अंदरि जीअ में जाती पाए पाण खे सुञाणे त सघूं था न, पंहिंजो अंदरि ॾिसी झांके करे पाण खे त एहतिसाब में आणे पंहिंजो अंदरि त चङी तरह ॾिसी सघूं था, सुञाणे सघूं था न त असां त मुनाफ़िक़ न आहियूं। असांजे अंदर में त अहिड़ियूं आदतूं न अची वियूं आहिनि जो असां ज़ाहिर में नमाज़ ई नेकी वारा नेक रोज़ेदार था नज़र अचूं, पर असांजे अंदर में त अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि दीन इस्लाम जे बारे में। असांजे अंदर में त अहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि जेके असांखे बि मुनाफ़िक़नि में शुमार कनि। जे अल्लाह जो पैगम्बर अॼु हुजे हा त इहा आयतूं असां ते बि फिट थियनि हा, अहिड़ा असां त न आहियूं। पंहिंजो एहतिसाब असां करे सघूं था, क़ुर पाक जो इहे आयतूं असांखे सेखारनि थियूं। जेकर असां पंहिंजो एहतिसाब न कयोसीं ऐं पाण खे न सुधारियोसीं त पोइ सच पच इहे आयतूं सेखारनि थियूं त पैगम्बर जे इस्तिग़फ़ार जे बावजूदि, पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे निमाज़ जनाज़े पढ़ण जे दुआ पढ़ण जे बावजूदि अल्लाह नथो बख़्शे त पोइ अॼु केरु आहे जेको असांजे बारे में पैगम्बर खां वधीक हुजे ऐं उहो दुआ घुरे पोइ असांजी वरी बख़्शिश थींदी। अॼु केरु कोन्हे अहिड़ो, न को पीर आहे, न बुज़ुर्ग आहे, न वली आहे। हा, उन्हनि जी पंहिंजी जॻह ते ज़रूरु इज़त आहे, अज़मत आहे, अल्लाह ताला वटि उन्हनि जो क़दुरु ऐं क़ीमत आहे, वॾा मुअज़्ज़ज़ शख़्सियतूं आहिनि, पर पैगम्बर खां मथे त कोन आहिनि न। पैगम्बर जे मौजूदगीअ में मुनाफ़िक़ जी दुआ क़बूल नथी थिए, मुनाफ़िक़ जी बख़्शिश नथी थिए, त अॼोके दौर में कंहिंजी थींदी? असां पंहिंजे जीअ में जाती पाए पाण खे सुञाणूं, पंहिंजो एहतिसाब कयूं त असांजे अंदरि त इहो निफ़ाक़ न आहे। उन दौर में ईअं हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ात खां पोइ सहाबी सगोरा बीबियुनि सगोरनि वटि उम्महातुल मोमिनीन वटि अची करे पुछा कंदा हुआ त असांजो नालो त मुनाफ़िक़नि में कोन्हे, ॿुधायो त जे असांजो नालो मुनाफ़िक़नि में आहे पोइ त हड़ वई। ईअं सहाबी सगोरा पंहिंजे एहतिसाब जे लाइ अचे पुछा कंदा हुआ। अॼु न उहे बीबियूं सगोरियूं आहिनि जंहिं वटि खणी असां वञूं, न उहे सहाबी सगोरा आहिनि जंहिंखे वञी करे सिफ़ारिश कजे। अॼु त असां ई पंहिंजो एहतिसाब पाण कंदासीं, क़ुर पाक जे मौजूदगीअ में, हदीस पाक जे रोशनीअ में असां पंहिंजो एहतिसाब कंदासीं। असां न कयोसीं त असांजी हड़ वई हली। अल्लाह ताला तव्हां असांखे अहिड़े निफ़ाक़ खां बचाए। अल्लाह ताला तव्हां असांखे सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सची ताबेदारी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना